हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राहिमहुस्सलाम। दोस्तों, अॼु मौजूदु आहियां शहीद अजमल सावंत जे घर सखर में। अजमल न सिर्फ़ु असांजो दोस्त हुयो, मुंहिंजो सीनियर हुयो महिराणी यूनिवर्सिटी में, पर उन सां गॾोगॾु सिंध जे उन्हनि चंद पढ़ियल लिखियल माण्हुनि मां हुयो जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस में PhD होल्डर हुजनि। अॼु आउं उनजे घर पहुतो आहियां उनजे वॾे भाउ डॉक्टर तारिक सां गॾु। आउं चाहियां थो त हीउ जेको सॼो वाक़ियो थियो इहो असांखे डॉक्टर साहब मुख़्तसरन ॿुधाइनि त असल में इहो सॼो मसइलो किथां थियो। ऐं काफ़ी माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त हिकु राजूनी तकरार हुयो जेको काफ़ी सालनि खां हलियो पए। काफ़ी माण्हुनि खे इहो कन्फ्यूजन्स आहिनि। तो अचो त अजमल जे वॾे भाउ सां असां मौक़ो वठंदासीं। जी डॉक्टर तारिक। आफ्ताब भाउ, महिरबानी। तव्हां कैनेडा खां पाकिस्तान आयो, उमरकोट आयो, उन खां पोइ स्पेशली तव्हां आयो मुंहिंजे घर डॉक्टर अजमल जी ताज़ियत करणु। तव्हांजा लख थोरा महिरबानी जो हिन ॾुख जी घड़ी में तव्हां मुंहिंजे सां ॾुख वठणु आयो। भाउ, जेको तव्हां सवाल कयो त डॉक्टर अजमल जो जेको क़तलु थियो आहे या उनखे जेको शहीद कयो आहे उहो छो थियो आहे, उहो मां तव्हांखे वाज़े कयां। ऐं मां कई दफ़ा सोशल मीडिया ते, प्रेस में ऐं मुख़्तलिफ़ TV चैनल्स खे इहो ॿुधाए चुको आहियां त डॉक्टर अजमल सावंत जो जेको क़तलु थियो आहे उहो टारगेटेड किलिंग आहे। डॉक्टर अजमल सावंत उन ॾींहुं यानी जंहिं ॾींहुं शहीद थियो उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में कच्चे जो इलाइक़ो आहे जेको ॼाम सावंत सॾिजंदो आहे ॻोठ, तालका कश्मीर, डिस्ट्रिक्ट कश्मीर में आहे। उते पंहिंजी ज़मीन ते वियो। टिनि ॾींहंनि में पंहिंजो कणिक जी फसल में थ्रेशर पे हलियो ऐं हू उतां वापसि पे आयो 6 तारीख़ ते। ऐं उनखे रस्ते ते वापसि ईंदे उनखे टारगेट करे क़तलु कयो वियो। ऐं उहो ओॾे जेको वियो हुयो त हू अकेलो हुयो, उन सां कोई गनमैन न हुयो, काई सिक्योरिटी न हुई। ऐं जॾहिं हू वापसि पे आयो त हुनखे उते माण्हुनि इहो ऑफर कई त तव्हां सां असीं गॾु हलूं, हथियार बंदि थी करे कंदाकोट ताईं पहुचाए अचूं। ऐं हुन उन शइ खे ॾाढो डिस्करेज कयो त मां हिकिड़ो प्रोफेसर आहियां, लिखियलु पढ़ियलु माण्हू आहियां, मां इन शयुनि में इतमाद को नथो रखां। ऐं न वरी मुंहिंजो को जहिड़ो ऐं तकरार आहे कंहिं ज़ात सां जंहिंजे करे मां हीअ हथियार बंदि खणां। ऐं मां जेको आहियां त हिकिड़ो तालीमदान आहियां ऐं हिते अचण सां मां माण्हुनि खे इहो मोटिवेट कंदो आहियां त पंहिंजा ॿार पढ़ायो ऐं कुझु उन्हनि में एजुकेशन जो जेको मयार आहे उहो वधायो। ऐं हू इन मामले में अक्सर जॾहिं वेंदो हो ॻोठनि में त उते पंहिंजनि माण्हुनि खे इन मुतलिक़ ॾाढो इंस्पायर कंदो हो, पंहिंजो एडवाइस कंदो हुयो त तव्हां अचो सखर में, मां तव्हांखे फैसिलिटेट कंदुसि ऐं तव्हांजे ॿारनि खे पढ़ाइण में मां मदद कंदुसि। ऐं इहो बिल्कुलु कतई को तकरार जहिड़ो कोन हुयो। डॉक्टर अजमल जी PhD हुई फ्रांस मां आर्टिफिशियल इंटेलिजेंस में, कंप्यूटर सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में हुन उतां PhD कई ऐं उतां वापसि अची करे हुन IBA यूनिवर्सिटी जॉइन कई। निसार सिद्दीकी जी ज़ाती कोशिशुनि जे करे हुन IBA जॉइन कयो ऐं उते हू गुज़िरियल 7 सालनि खां एज़ एसोसिएट प्रोफेसर ऐं रिसर्च डायरेक्टर ऐं हू NFTP प्रोग्राम जो हेड हुयो जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खे हू उन में ट्रेन पे कयो ऐं उन गुज़ारे सां ऐं रोज़गार सां पे लॻायो। राइट। अच्छा डॉक्टर साहब, मूंखे इहो ॿुधायो त हिन सॼे वाक़िए खां पोइ पुलिस जो छा किरदारु रहियो आहे ऐं हितां जा जेके लोकल नुमाइंदा आहिनि उन्हनि तव्हांजो केतिरो साथ ॾिनो आहे? अदा हीउ जेको क़तलु थियो आहे हीउ सिर्फ़ु डॉक्टर अजमल सावंत जे ख़ानदान जो या फैमिली जो न आहे, हीउ सिंध जो क़तलु थियो आहे, शऊर जो क़तलु आहे, पाकिस्तान लेवल ते लॉस थियो आहे। ऐं बेहसी आहे सिंध गवर्नमेंट जी। वज़ीर आला सिंध हिन महिल ताईं तमामु ख़ामोश आहे ऐं हुन जे दाहुन कुकुन करण जे बावजूदि हुनखे शायदि असांजो आवाज़ु हुनजे कननि ताईं नथो पहुचे। असीं सोशल मीडिया ते कई दफ़ा चई चुका आहियूं त मोहतरम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेकॾहिं ॿुधे थो मुंहिंजूं दाहूं कूकूं त उन ते नोटिस वठे त आख़िर इन शहीद अजमल सावंत जे क़तलु करण में कहिड़ा हथ मुलविस आहिनि ऐं उन में कहिड़नि माण्हुनि जा मफ़ाद हुया ऐं हिन वक़्तु उन जे कातिलनि खे केरु पनाह ॾिए थो उहो लिकियल कोन्हनि के उहे वाज़े आहिनि। ऐं उन्हनि जो सरबराह केरु आहे, उन्हनि जी सरपरस्ती केरु थो करे, इहे समूरियूं शयूं वाज़े आहिनि। असीं गुज़ारिश था कयूं सिंध जे वज़ीर आला खां ऐं इंतिज़ामिया खां, IG सिंध खां, त उन्हनि माण्हुनि खे वाइखो कयो जेके इन में मुलविस आहिनि, जिन जा इंट्रस्ट आहिनि शहीद डॉक्टर अजमल खे क़तलु कराइण में। ऐं जेके क़ातिल आहिनि उहे हिन महिल ताईं
को हिकिड़ो माण्हू बि गिरफ़्तार न थी सघियो आहे जंहिंमें नॉमिनेट थियल आहिनि 12 माण्हू। हर माण्हू खे नाले वारो सुञाणिजे थो, उनजी वल्दियत उनजी रहाइश जी ख़बर आहे त किथे रहनि था, पर बदकिस्मती आहे त हिन महिल ताईं कुझु बि नाहे थियो। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त अहिड़ा वाक़िया नॉर्दर्न सिंध में जॾहिं थींदा आहिनि त पोइ डेफिनेटली हुतां जी कम्यूनिटी साम्हूं वारी उहो बि पलांद जो सोचींदी आहे। छा तव्हांजी कम्यूनिटी पलांद करण जो सोचे पई ऐं उन में तव्हांजी फैमिली जो छा किरदारु आहे त हुन शइ खे रोकण में या उन्हनि खे सम्झाइण में त बाबा हीअ शयूं वधाइण सां मसइला वधंदा, उन में तव्हां केतिरो किरदारु अदा कयो आहे त हीउ मसइलो वधे न बल्कि अमन ऐं शांती सां मसइले खे हल कजे? अदा आफ्ताब भाउ, त इहो तमामु वॾो अहम मसइलो हुयो जिथे अक्सर हिन सिंध जे हिन पासे ते जिथे असीं रहूं पिया उते अक्सर माण्हू माल जी ढगी जी चोरीअ तां, ज़मीन जे तकरार तां, पैसनि जी ॾेती लेतीअ तां, संग जे तकरार तां माण्हू खून करे छॾींदा आहिनि। पर असीं त खून जे पलांद में बि खून कोन था कयूं। असीं डॉक्टर अजमल जे क़त्ल ते इंतिहाई ख़ामोशी अख़्तियार कई आहे। हा, जे चाहियूं त विढ़ी सघूं था, पलांद करे सघूं था, पर असीं माना ऑन द रिकॉर्ड मीडिया ते चई चुका आहियूं त शहीद डॉक्टर अजमल सावंत जे करे असां को क़त्ल न कंदासीं, कंहिं बि माण्हू जो को भाउ या पुटु या बच्चो बेगुनाह को न मरंदो। ऐं असीं कोशिशि कंदासीं त जेके डॉक्टर अजमल जा क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि, उन्हनि खे कोर्टुनि मां सज़ाऊं अचनि। इहो ई असांजो मक़सदु आहे। असीं कॾहिं बि उहो पासो न वठंदासीं जेको उन्हनि ख़ुदि कयो आहे क़ातिल। सही, वॾी महिरबानी। सो दोस्तो, इहो हुया डॉक्टर तारिक जिन पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो ऐं डॉक्टर अजमल सावंत जेको क़त्ल थियो उन जे बारे में असां ॻाल्हायोसीं। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हिन सॼे मामले खे डॉक्टर साहब हिकिड़े पढ़े लिखे ऐं बाशऊर माण्हू हुजण जे नाते क़ानूनी रस्तो अख़्तियार करण जो सोचियो आहे। न त हिन जी कम्यूनिटी, हिन जी बिरादरी, हिन जो राज भाग उहो सॼो आहे जेकॾहिं हू चाहिनि त बदिलो वठी सघनि था, पर उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त असां हिन मसइले खे क़ानूनी तौर ते हल करण जी कोशिशि कंदासीं। ऐं चाहियां थो त जेके बि असांजूं धुरियूं आहिनि सिंध में, जेके बाशऊर ऐं तालीमी याफ़्ता नौजवान ऐं असांजा सीनियर मौजूदु आहिनि, उहे वधि खां वधि इन मसइले खे उथारनि त क़ानूनी तौर ते असां इन मसइले खे हल करे सघूं। हा, सभिनी वॾी महिरबानी। इन सां गॾु पंहिंजे दोस्त आफ्ताब राइमू को इजाज़त ॾींदा, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। असांजी नगरी संदनि छतियुनि ते लुटियल सुबुह जा उदास पाछा, गुलनि जी मौसम कलियूं न आंदियूं, बहार आंदा पुटनि जा लाशा। जॾहिं बि रंगत चढ़ी गुलनि ते, गुले थधेरी हवा ॾखण जी, बचनि जा सुॾका उथिया मंडल में, मिली बशारत घरनि जलण जी। उॾाए झोपा वयूं के आंदियूं, तिनी जी कख बि मिलियो न कख सां। उन्हनि जे लुड़कनि संदो को थोरो ध्यानु आली जनाब थींदो। शहीद जो रत चवे थो क़ातिल, फुड़े फुड़े जो हिसाब थींदो।